कारी है तू मंजूर सा कारी हुई मरना तैयार थी वही क्या मां कारियां ये मुझे भात चाहिए मुझे तो मैं कारियां मुझे अब तो चाहिए मुझे तो मैं कारियां मुझे कितना करे चल पर ये न जो खामोश छोड़ी बंद तू मां तो चवाए पिस्तौल मुखे दे शहनाज कारिया पिस्तौल मुखे दे मां चवाए थी बिखा वक्त न मत जाए तू कारो आई तुझो मन तुझो अंदर मेरो अरे तुझी ने किरेला सोच ते मुखे डाढो अफसोस थियो आ मां चवाए थी अगते न मत जाए करीमा जुलेखा मां तो चवाए पिस्तौल मुखे दे टुकड़ा टुकड़ा थी वेती दिल पक्की क्यों कान थी दिल पक्की जन्नत कान थी मने दिल मुझे तू ही बुधाए त मां कीअं समझाया दिल के साइण ॼाण साईं वॾो वयो शहर पो कीअं बि करे करमलीअ खे वठी ईंदसि ते त तीलो तीलो थी बिखरी वेंदसि जन्नत चेतू थी वेंदी दिल मुंहिंजी सब्र बि का शइ आहे साइण अञा त करमली बि हिते आहे अञा को सदाई वञण जी ॻाल्हि करे त पोइ बि माण्हू वहलूर वेंदो आहे काथे गई साहब हिते त कोने को करी दिल छोकरी चालाकी की कोशिश न कर हेडे अंदर केरा हेडे मुझी नेड़ाना करीम जी भेण त तू उन जी घर वारी आहीं जी तॾहिं कुर्ती ॻाल्हाई दर खोलल जल्दी हां खोले जी बाबा साईं इहो बीठो छा थो ॾिसी कोन तो साहब आयो आहे वञ कोई ताज़ो तवानो को छेलो हिकिड़ो लेटाए विझ बाबा रे छेला खोड़ कोई कद साहबन जे लाइ छेला खोड़ लेटाए विझंदासूं हिननि जे करे ते उता को आबाद अरे बाबा तो वञ न हाज़िर बाबा न रहीसन न हींअर जल्दी में आया ॿिए दफ़े साईं मानी इजोदी ठही पए तकड़ वरी कहिड़ी आहे बस ॿिए कंहिं भेरे खाई बि रहीस बाक़ी जो तव्हां हुकुम कयो मूंखे हुकुम कहिड़ो यारनि सां लेखा कहिड़ा अरसलान खान थी मोट पियो खीर ऐं गिलास पीअणो आहे वञी मोटा ऐं रेस वॾो अची वञे त पोइ छा आहे मुंहुं ॾेई वठबो असां टई हिकु आवाज़ हूंदासीं चोथों केरु आहे कचीअ करण वारो जन्नत तूं कंहिं महिल माराए विझंदीअ मूंखे साइण परेशान आहे संदसि परेशानी मूंखां ॾिठी कान थी थिए बाक़ी आउं तोखे परेशान ॾिसण बि कोन थो अचां चऊं तूं हल पोइ आउं अचां थो जल्दी अचिजांइ हिनखे त ॾाढी जल्दी आहे बसि अलाए हिन ई कुटीअ खयो आहे अलाए मूंखे कुटीअ खयो आहे ख़बर ई कान्हे का मरी अहिड़े कमदार तूं कॾहिं न कॾहिं वेंदे भाजाई मूं त सोचियो बि कोन हो त अदो मूंते एॾो घटिया इल्ज़ाम लॻाए सघे थो मुंहिंजो भाउ जेको मुंहिंजी पीउ जी जाइ ते आहे मुंहिंजी मां मुंहिंजे पीउ खां वधीक मुंहिंजो भाउ आहे हिन वक़्तु हुन खां सवाइ केरु आहे मुंहिंजो शहनाज इल्ज़ाम थो रखे मुंहिंजो पंहिंजो नरो शहनाज संभाल पाण खे जरी मूं वरी सोचियो हो जा त करीम एॾो किरियल निकिरंदो अरे बनीअ जे टुकर लाइ पीच लाइ पंहिंजी भेण खे कारो कंदो ना मां कारी न जो मूंखे पर शहनाज इहा ॻाल्हि त हाणे सॼे ॻोठ में पकड़जी वई हूंदी त तूं कारी आहीं पुलिस न पहुचे हाँ तो पुरजा थी वञा जुलेखा जो मथो भी जाइ ते आणी दुस मुते पिस्तौल ताणे मुखे पे मारी जुलेखा जी आ मजाल ज़ाल थी करे मुर्स ते पिस्तौल खणी उलर करे सिज लहण सां बिनी जा टुकर कंदुस मैं डालो बाहर कंदुस पोइ ॾिसंदुस पुलिस के हथ पोइ ॾींदुस हाँ
ईअं करण सां मंजूर जो खून लुड़ी वेंदो ऐं मां बि बची वेंदुसि ऐं संदसि ज़मीन या न त ॾंड जा ॾोकण त मिलंदा। पुलिस पकड़े विझे त पोइ बि त ख़ैर आहे। मंजूर खे मारियो त कारो करे हथमि, फ़ैसिलो त वठंदुसि ग़ैरत जो। हा निशाद अचां त कोन हा पर पर हाणे अलाए छो मूंखे आराम नथो अचे। ॿाहिरि बाफ़ न कढी अथमि, बाक़ी रूह सटूं मुंहिंजो खाईंदो आहे। पोइ हेॾा फिरी अच न करमली। न हींअर न, छो न? निशाद साईं अचण वारो आहे, वधि वठी पोइ ईंदुसि। सताए न करमली, एॾो आकलो न थी। निशाद हे ॾिस, नूर भटारे अहिड़ी ॻाल्हि कान्हे, रहीस वॾो अचण वारो आहे ऐं वधि वठी पोइ ईंदुसि। तव्हां मुंहिंजा पोइ मोकिलियो तॾहिं हलियो आहे। ठीकु आहे, पोइ यादगिरी कजांइ। हा निशाद बिल्कुलु बिल्कुलु, आउं वरी मोटी थो अचां। माशा मां त जीअं जान में मरी वई आहियां। छा रहियो आहे मूं वटि? चल को कहर पवे, मूं सां त कहर करे छॾियो। पर यदि हाजरा थी त ज़ुल्म वियो, पर हाणे थींदो बि छा? सब्र खां कमु वठंदी, सब्र खां कमु वठ। मार पैसे खुदा जी मोह भरी भॻो आहे, वञी कड़कियो थई छोकिरीअ शहनाज़ ते। मंसूर सां कारो करे मारण जे लाइ शहनाज़ खे उहो त अलाह चङी कई, ओचितो पुलिस पहुची वई, भॼी वियो, छोकिरी बची वई। चल को कहर पवेसि, पंहिंजी भेण खे बि नथो छॾे, उन सां छो थो ज़ुल्म करे? अड़ीअ धी जे भॼी वियो आहे त वरी ॾिसजांइ मोटंदो। पाण खे बचाइण जे लाइ नींदो छोकिरीअ जो सिर बि मंसूर सां गॾु। अलाह कदो कॾहिं सहेलिंगे न हूंदो, कहर पवेसि, मूंखे त मारे छॾियसि। मुंहिंजो मंसूर त मूंखां कसे वियो हलियो। बसड़ीअ धी, हाणे सब्र खां सवा ॿियो को चारो कोन्हे। ॾिसजांइ वेठी हाजरा, अलाह फ़ैसिलो कंदो। हिकु न हिकु ॾींहुं मोए खे सज़ा मिलंदी। चओ छा था? ज़रूर हुन अखियुनि सां ॾिठो हूंदुसि, गैरत पंहिंजी मारियो अथसि। अरे तव्हां त कंहिंखे इल्ज़ाम हणी ॿाहिरि ॾेखारियो। साईं, अव्हां वॾा आहियो असांजा, मालिक आहियो हिन ॻोठ जा, बाबा आहियो। मुंहिंजो बचड़ो, मुंहिंजो मंसूर बेकसूर मारियो वियो आहे। साईं, मूंसां इंसाफ़ कयो। बेकसूर हो मुंहिंजो मंसूर, बेकसूर हो। बाबा इहो गैरत जो मामलो आहे, कारो करे मारियो वियो आहे। तव्हांखे या त बेगुनाही साबित करणी पवंदी या फ़ैसिलो ॾियणो पवंदो। न साईं न, मुंहिंजो मंसूर अछो उजरो आहे, कारो न आहे। अड़े हिनखे कढी छो नथो कमदार? जी साईं। तुंहिंजी वरी इहा वाछ छाते ढरी थी वई आहे। न ॾिसण ॾींदो कर कंहिं औरत खे उताक में हिते। हल भाई छॾ जान, केतिरा कम कयो कसा, ऐं ॿियो टोपियूं लारायो असांजूं। उथी भाई, उथी हलो, छॾ जान, उथ। हल कराई बेइज्जती असांजी, हल। तव्हां अहिड़ा कम कयो, हा तो छा पे चयो साईं दादा? किबला साईं, मूं थे चयो त जे इल्ज़ाम लॻो आहे त कारो कारी छुटा ऐं संदन खून सां गैरत धोपी साफ़ ऐं उजरी थी वेंदी, ऐं इहा ई असांजी रवायत आहे किबला साईं। पर साईं करीम ऐं मंसूर जो ज़मीन ते जहिड़ो हलंदड़ो, ऐं हिकिड़ी त ज़मीन ते विड़ी पिया, पाण में पिस्तल कढियो, मां छॾाए कमदार वठंदा हुया,
तव्हां पुॼी सघो था कमदार। अड़े झेड़े सां छा वञे गैरत जो, सीड़ो थी थो ॻाल्हाई। पर साईं जेकॾहिं लाल बख्श खे इहो शक आहे त करीम पंहिंजी ज़िदावत पाड़ी आहे त मंज़ूर खे उजरो करे ऐं छोकिरी खे पाक साफ़ करे। अड़े साईं दाद सही थो चवे, मंज़ूर त वियो, हाणे छोकिरीअ खे पाक दामन साबित कयो त करीम जी खल थो लाहियां। कि भला करीम जी कल त न थी जेॾो वॾो कसो कमु करे, जा मंज़ूर खां कमज़ोर हो, अंधो मंडो जो डिजेस पियो, जो पंहिंजी इज़त ते पाण टिको लाईंदो, छोरे या छोरीअ में को शिर ज़रूरु हूंदो। हा साईं, छोकिरी खे बि मारणु खपे। हा न बचंदी छोकिरी। कि भला तव्हां त अची पनाह वठे त पोइ हुनखे मारणु वड़ त न चइबो न। मूं वटि पनाह? कि भला जेकॾहिं सिर जे भव खां हवेली में साम बणिजी अची पनाह वठे त तव्हां कीअं मारींदवसि? साम ते सिर ॾियण त असां माण्हू जी क़दीमी रवायत आहे साईं। अड़े कमदार जी साईं, जॾहिं न हवेलीअ में साम बणिजी आई त उन ॻाल्हि ते पोइ सोचबो। हेकर उहा कारी आहे ऐं कारीअ खे ॻोठ में को बि गैरतमंद माण्हू बर्दाश्त कोन कंदो। कीअं साईं दादा? हा किबला साईं, छोकिरी खे बि मारणु घुरिजे या छोकिरी खे पाक दामन साबित थियणु घुरिजे। ठीकु आहे ठीकु आहे, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। हाली त तव्हां सभई हलो हलो। ठीकु आहे साईं, हलो। कमदार जी साईं। लाल न सूबेदार खे सूखड़ी पाकड़ी पहुची या कोन? ॿुधो साईं, वो पुसी बि वई हूंदियूं जा खपी बि वई हूंदियूं साईं। हा सुठो थियो सुठो थियो। पर हाणे हीअं कर, फोन करीस त को हिते कचहरी त करे वञे। जी जी साईं जी, बिल्कुलु। करीम खे हिकु थाणे ते पहुचणु खपे, पोइ रस्सी छिकण में सवलाई थिए साईं, पोइ चूजी चब हवेली। चङो, घुराईंसि त पोइ इहो बि चवांसि थो। जी साईं, बिल्कुलु बिल्कुलु करायो। करीम जा चौके चट त जान छुटे। चवां तूं फोन करे ऐं पोइ वञी फसलो हिसाब संभाल भला। मां हाणे हलाए थो। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु। भला वरी वेही चा कया कयो। खबरदार कमदार, नहीं देख। मां बचा फिरो, फिरो। नहीं देख। मत आओ, मत आओ। तुम मुझे पुराना यार आई।